अरबन जे लिखियल सिंध जे फतह बाबत किताब चचना में मौजूद अरोड़ जे किन ब्राह्मणन खां रिवायत आहे त हिक ॾींहुं राजा ॾाहर शिकार जे सामान ऐं हथियारनि सां शिकारगाह में वियो त उते हिकु गजंदड़ शींहं अची संदसि रस्तो रोकियो त शिकारियुनि जे लश्कर में फड़फोट पइजी वई। राजा ॾाहर घोड़े तां लही शींहं जे साम्हूं थियो ऐं वॾी बहादुरीअ सां शींहं जो मुक़ाबिलो करे खेसि मारे विधो। शींहं सां विढ़ण जी ॻाल्हि जॾहिं गर्भवती राणीअ खे माण्हुनि ॿुधाई त हू खौफ़ विचां बेहोश थी किरी पई ऐं जेसि ताईं राजा ॾाहर शिकारगाह खां घर पहुतो तेसि ताईं राणीअ जा पसाह पूरा थी चुका हुआ। पर संदसि पेट में ॿार अञा जीअरो हो, जंहिं ते राजा ॾाहर यकदम दाइन जी मदद सां राणीअ जो व्यम कराए ॿार खे बचाए वरितो ऐं उन ॿार ते राजा ॾाहर नालो जयसीना रखियो, जंहिंजी माना आहे शींहं ते फतह पाइण वारो। उन्हनि साॻियनि ब्राह्मणनि खां रिवायत आहे त राजकुमार जयसीना राजा ॾाहर वांगुरु मर्दानगी ऐं दानाईअ में पंहिंजो मट पाण हो। सिंध ते मोहम्मद बिन कासिम जे हमले खां पहिरीं अरबन तक़रीबन 14 हमला कया, जेके हमला राय घराणे जे आख़िरी हुकुमरान राय सहासी ॿिए ब्राह्मण हुकूमत जे पहिरें हुकुमरान चच ऐं संदसि पुट महाराजा ॾाहर जे दौर में मुकम्मल नाकाम बणाया विया। अरबन जे उन्हनि हमलनि मां आख़िरी ॿ हमला 706 ईस्वी ऐं 707 ईस्वीअ में अब्दुल्ला ऐं बुदैल जे अॻवानीअ में देबल बंदरगाह ते कया विया। जिन ॿिन्ही हमलनि खे राजकुमार जयसीना पंहिंजी बहादुरी ऐं हिकमत अमलीअ सां नाकाम बणायो ऐं जिन में अरबन जा उहे ॿई सिपह सालार अब्दुल्ला ऐं बुदैल जयसीना जे हथां मारिजी विया। उन खां पोइ सिंध ते अरबन जो आख़िरी हमलो मोहम्मद बिन कासिम जी अॻवाणीअ में 712 ईस्वीअ में कयो वियो, जंहिं हमले में अरबन दोखे ऐं दगा सां मक़ामी गदारनि जी मदद सां देबल बंदर खे फतह करे उते 7 ॾींहनि ताईं क़त्ल आम कयो, जंहिं में हज़ारे माण्हुनि खे शहीद कयो वियो, जिन में वॾे तादाद में बुज़ुर्ग, औरतूं ऐं ॿार बि शामिल हुआ। महाराजा ॾाहर अरबन जे सिंध पहुचण ऐं देबल बंदर फतह करण खां पोइ जयसीना खे झिम जे किले ॾांहुं हिक फ़ौजी जथे सां गॾु अॻवान करे मोकिलियो त जीअं हू अरबन जे लश्कर जी चुरपुर ते नज़र रखी सघे ऐं खेसि वधीक ख़बरूं रसाईंदो रहे। झिम जे किले मां वेही जयसीना अरबन खिलाफ़ गोरीला वेड़ कई ऐं संदन फ़ौज खे नुक़सान रसायो। उन खां पोइ अरब लश्कर नेरोन कोट, सेवण ऐं दहलेल जा किला मक़ामी गदारनि जी मदद सां फतह करण खां पोइ राजा ॾाहर सां रावड़ जे किले वटि 712 ईस्वीअ जे रमज़ान महीने में जंग कई। उन जंग में राजा ॾाहर पंहिंजे वतन जे दिफ़ा ख़ातिर वॾी बहादुरीअ सां विढ़ंदे 10 रमज़ान 712 ईस्वीअ ख़मीस जे ॾींहुं शहीद थी वियो। मुमताज़ हुसैन पठान पंहिंजी किताब तारीख़ सिंध अरब दौर में राजा ॾाहर जी शहादत खां पोइ संदसि बहादुर पुट जयसीना बाबति हिन रीत लिखियो आहे त जयसीना ब्रह्मणाबाद जे किले में वञी जंग जी तयारी करण लॻो ऐं सिंध ऐं हिंद जे राजाउनि खे मदद लाइ ख़त लिखिया, पर किथां खेसि मदद कान मिली त जीअं हू पंहिंजे वतन खे ॿाहिरें हमले आवरनि खां बचाए सघे। हिकु ख़त हुन पंहिंजे भाउ फूफी खे लिखियो जो अरोड़ शहर जो हाकिम हो। ॿियो ख़त पंहिंजे सौट चच खे लिखियाईं जेको ॾहर सीन जो पुटु हो ऐं भाटिया वारे इलाइक़े जो गवर्नर हो। टियों ख़त ठावल पुट चंदर खे लिखियाईं जेको संदसि सौट हो
ऐं ॿुधिया ऐं कलात जो हाकिम हो, पर किथां को कासिद कामयाब कोन थी मोटियो, जॾहिं त अंजाम घणाई कया विया। आख़िरकार हुन अकेले सिर मुक़ाबले करण जूं तयारियूं कयूं। जैसिना निहायती घटि ऐं महदूद फौज हुजण जे बावजूद किले बंद थी जंग कई, छो त घणी फौज राजा ॾाहर सां गॾु रावड़ जे किले में शहीद थी चुकी हुई। मोहम्मद बिन कासिम जलवाली उकरी अची ब्रह्मणाबाद जे साम्हूं खीमा खोड़िया। अरबन जी फौज मंजनीकनि जे ज़रिए किले ते पत्थर उछलाया, पर किलो एॾो त मज़बूत हो जो अरबन जूं मंजनीकूं बि उन किले खे को नुक़सान न रसाए सघियूं। जैसिना जी फौज रोज़ानो किले खां ॿाहिरि निकिरी अरबन सां जंग कंदी रहंदी हुई ऐं उहो सिलसिलो 6 महीननि ताईं जारी रहियो, जंहिं अरबन जे लश्कर खे बेज़ार करे विधो ऐं अरबन जे लश्कर खे रसद जे सामान जी तंगी थी पई। तॾहिं मोहम्मद बिन कासिम सिंध जे गद्दार मौके पुट वसाए खे ख़त लिखियो त जैसिना असांजी रसद वारा रस्ता बंदि करे छापामार कारवायूं करे असांजी फौज खे नुक़सान रसाए रहियो आहे। हाणे का तदबीर कढ ऐं उन मां असांजी जान छॾाए। हिक राति जैसिना रसद जो सामान हथ करण ऐं अरबन जो रसद वारनि रस्तनि खे बंदि करण ख़ातिर किले खां ॿाहिरि निकिरी वियो ऐं हेॾां मौके बिन वसाए जैसिना जी गैर हाज़िरीअ में उन्हीअ राति दोखे सां किले जा दरवाज़ा खोले छॾिया, छो त हू अंदरां ई अंदरां अरबन सां मिलियल हो। अहिड़ीअ रीति अरबन दगा सां उहो किलो हथ कयो ऐं उतां जी अवाम खे पंहिंजियुनि तलवारुनि जो खाज बणायो। अरब लेखक अल बलाज़री जी किताब फतुहुल बलदान जे मुताबिक़ ब्रह्मणाबाद जे किले फतह करण वक़्तु तक़रीबन 8000 सिंधियुनि जो क़त्लेआम कयो वियो। जॾहिं जैसिना खे ब्रह्मणाबाद जे किले जे फुरजण ऐं पंहिंजनि माण्हुनि जे क़त्लेआम जी ख़बर पई, तॾहिं हुन सख़्तु कावड़ जो इज़हार कयो ऐं पंहिंजे बचियल जथे सां चितौर, कनूज ऐं अजमेर जे बादशाहनि खां मदद हासिल करण लाइ निकिरी वियो। राजा ॾाहर जो पुटु जेको चितौर ॾांहुं मदद हासिल करण लाइ वियो हो, सो मोहम्मद बिन कासिम जे मारिजी वञण खां पोइ वापसि ब्रह्मणाबाद मोटी आयो ऐं ओसे पासे वारा इलाइक़ा ॿीहर फतह करे वरिता। अल बलाज़रीअ जी किताब फतुहुल बलदान मां ज़ाहिर थिए थो त जैसिना सिंधु नदीअ जे खाॿे पासे वारा सभु शहर ॿीहर फतह कया ऐं जिन माण्हुनि अरबन जी आण मञी हुई तिन वरी पंहिंजे राजा सां बांह ॿेली थी बीहण जो पको पह कयो। उन वक़्तु सिंध में बनु उमैया जो गवर्नर हबीब बिन मोहल्लब हो, पर उन राजा जैसिना सां का बि खौंस करण जी हिम्मत कान कई। राजा जैसिना तक़रीबन अधु सिंध अरबन जे कब्ज़े मां आज़ाद कराई। सिंध उन वक़्तु 2 हिसनि में विरायल हुई। ओलह सिंध ते अरबन जो राज हो, उन में देबल बंदर, सैविस्तान यानी सेवण जा शहर शामिल हुआ। उन जो तख्तगाह अरूड़ हो, जॾहिं त ओभर सिंध जा शहर जिन में हाणोको नवाबशाह, सांगड़, मौजूदा खैरपुर जा किला ऐं थरपारकर वींदे कच्छ ताईं अची वञनि था, जेके राजा जैसिना जे कब्ज़े हेठि रहिया ऐं उन जो तख्तगाह ब्रह्मणाबाद रहियो। अरब गवर्नर हबीब बिन मोहल्लब खां पोइ जुनैद बिन अब्दुर रहमान खे गवर्नर जे उहिदे ते मुक़रर करे सिंध मोकिलियो वियो, जंहिं अचण सां ई राजा जैसिना सां अगराई करण शुरू कई ऐं खेसि खिराज ॾियण ऐं पेश पवण जो हुकुम कयो। पर जैसिना उनखे खिराज ॾियण ऐं पेश पवण खां ठुप जवाब ॾींदे पंहिंजूं फ़ौजूं जमा कयूं ऐं दरियाही जंग जी तयारी लाइ हिकु वॾो जंगी ॿेड़ो तयारु करायो। होॾां जॾहिं जुनैद खे उन जी हक़ीक़त जी ख़बर पई, तॾहिं हुन पिणु साॻियूं तयारियूं शुरू कयूं ऐं आख़िरकार सिंधु दरिया ते ॿेड़नि जी हिकु वॾी जंग लॻी, जंहिंमें ॿिन्ही फ़ौजुनि जा हज़ारे फ़ौजी मारिजी विया ऐं मक़ामी गदारनि जी मदद सां राजा जैसिना खे तोखे सां गिरफ़्तार करे शहीद कयो वियो।